ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था मीठी मीठी ॿार। बाबा चवनि था कि जीवन में सभिनि खां वॾी बीमारी कहिड़ी आहे? शरीर जी बीमारी त पोइ निकितियूं आहिनि। पहिरियों असांजी आत्मा बीमार थींदी आहे। असांजी आत्मा में सभिनि खां वॾी बीमारी आहे देह अभिमान जी। जॾहिं आत्मा खुद खे भुलिजी करे देह जो अभिमान कंदी आहे न, देह मतलब शरीर सां संबंधित छा आहे? कपड़ा, चीजियूं। हिन शरीर सां संबंधित जेका बि तव्हांजा संबंधी आहिनि, माउ पीउ भाउ भेण पति पत्नी, जेसि ताईं इहे शरीर आहे तेसि ताईं उहे माण्हू आहिनि। जॾहिं असां इहे शरीर छॾे छॾींदासीं तॾहिं उहो सभु ख़तम थी वेंदो। त हिन तव्हां चेक करो, तव्हांखे हिन शरीर जो अभिमान आहे? भई तव्हांजो शरीर सुंदर आहे या तंदुरुस्त रहंदो आहे, इहो अभिमान आहे? तव्हांजे हिन शरीर खे जो बि कपिड़ा लटा आहिनि, जो बि चीजियूं आहिनि, सोनो गहनो, खाइण पीअण जी जो बि चीजियूं आहिनि, हिन जो अभिमान आहे? हिन शरीर जे संबंधित जो बि संबंधी आहिनि, मतलब हिन शरीर जा माउ पीउ, ॿार, पति पत्नी, ससु सहुरो, जो बि भाउ भेण, इन्हनि जो तव्हांखे अभिमान आहे कि मुंहिंजा माउ पीउ ॾाढा सुठा आहिनि, मुंहिंजो पति ॾाढो सुठो आहे, मुंहिंजा ॿार ॾाढा सुठा आहिनि, है न? हिन शरीर सां गॾु जेकी तव्हां डिग्री वरिती आहे, डिग्री बि तव्हांजे शरीर जे नाम ते आहे न। जंहिं ॾींहुं असां शरीर छॾे छॾंदासीं उन ॾींहुं उहा डिग्री कंहिं कम जी न रहंदी। त हुनजो अभिमान आहे? त देह जे संबंधित जो बि संबंधी आहिनि, वस्तु वैभव धन संपत्ति, इनखे चेक कजो। कंहिंजो बि असांखे अभिमान न हुजणो खपे, है न? छो जी ॾिसो, अगरि देह जो तव्हांखे अभिमान आहे त देह अॼु आहे कल्ह न आहे, है न? अगरि देह जे संबंधित जो बि कपिड़ा आहिनि, सम्झो तव्हांखे ॾाढा सुठा कपिड़ा आहिनि पंहिंजी देह खे पाराइण जे लाइ, ॾाढी सुठी चीजूं आहिनि, धन संपत्ति आहे, उहो बि विनाशी आहे, अॼु आहे कल्ह न आहे। ईअं ई आहे न, देह जा संबंधी आहिनि, अॼु आहिनि कल्ह न। अहिड़े ॿारनि जो, अहिड़े माउ पीउ, अहिड़े पति पत्नियुनि जो असां अभिमान छो करो? अॼु त भरोसो न आहे, है न? अकाले मृत्यु जी त रेस थी हले जी, अकाले मतलब समय खां पहिरियों माण्हू शरीर छॾनि था, अॼुकल्ह पतो लॻे थो, है न? त फालतू में असां हिननि सभिनि जो अभिमान करे, हिक ॿिए सां दुश्मनी करे, हिक ॿिए सां लड़ी झगड़ी करे जीवन जियूं त उहो सुठो आहे? जंहिंजो भरोसो ई न आहे। अॼु ॿ ॼणा लड़नि था चीजनि जे लाइ, धन संपत्ति जे लाइ, कल्ह उहो ई इंसान कारणे शरीर छॾे थो छॾे, छा थियो? अॼु ताईं त असां लड़ियासीं कंहिंजे लाइ? जेकी चीजूं विनाशी आहिनि उन्हनि चीजनि जे लाइ लड़ूं था। कल्ह या त उहो चीज ई न आहे या उहो माण्हू ई नथो रहे, उहो मतलब उहा आत्मा जो उहो शरीर ई नथो रहे। आत्मा त न मरदी, त मतलब कोई फ़ाइदो आहे? इहे माण्हू सम्झे थो, माण्हुनि खे सम्झ सभु आहे, लेकिन समय ते इहे ॻाल्हियूं असांखे ध्यान में नथी अचनि। समय ते त माण्हुनि खे ख़ुदि जी सुठी चीजनि ते एॾो अभिमान छो? छो जी जॾहिं तव्हां कंहिंखे बि असां कोई ॻाल्हि सम्झाईंदा आहियूं त हुनखे बार बार सम्झाइणी पवंदी आहे, जेसि ताईं हुनखे उहा सम्झ न अचे, है न? माण्हू चई करे थकिजी पवंदो, न? कोई चीज ग़लति हूंदी त असां पंहिंजे ॿारनि खे सम्झाए या वॾनि खे बि, सिर्फ़ु ॿार न, वॾा बि अॼुकल्ह ॿार ई आहिनि। अगरि असां सम्झ सां नंढा आहियूं त ॿार ई आहियूं न, भले घर जो केॾो वॾो ई मेंबर छो न हुजे, लेकिन अगरि उहो सम्झ सां नंढो आहे, उहो हिन कंहिं ॻाल्हि खे सम्झी नथो सघे, कंहिं ॻाल्हि खे सहन नथो करे सघे, समाए नथो सघे, त उहो नंढो ई आहे।
है ना। लेकिन माण्हू छा सोचदा आहिनि, इहे हेॾा वॾा थी करे हीअं था करनि, माण्हू त ईअं ई सोचदा न। लेकिन असांखे सोचणो आहे की उहे संबंध सां वॾा आहिनि, लेकिन सम्झ सां नंढो ॿार आहे। ॾिसो, कंहिंखे बि कोई ॻाल्हि असांखे सम्झाइणी हूंदी आहे, कोई मतिलबु गांठ ई बांधे वठो आहे की मूंखे न ई सम्झणो आहे, त छा कंदव तव्हां? रोज रोज तव्हां हुनखे चईंदा रहंदा। ईअं ई भॻवान बि रोज असांखे शिक्षायूं ॾींदा रहंदा आहिनि, त असांखे रोज ॿुधणो आहे। रोज ॿुधण सां छा थींदो आहे, असांजी आत्मा में शक्ति भरजंदी, कॾहिं त उहा ॻाल्हि दिमाग़ में वेहंदी, है न। इहे असांखे सम्झणो खपे। जीवन में अॼु माण्हू सुठी रीति नथो हली सघे न, लेकिन असां सम्झूं नथा अॼु माण्हुनि जी कंहिंजो बि भरोसो न आहे, है न। दुनिया में कंहिंजो बि भरोसो न आहे, ऐं पोइ हुन खां पोइ असां पश्चाताप था करूं वेही, है न। हुन खां पोइ असां छा था करूं, पश्चाताप था करूं कि अरे असां हुनखे एॾो दुख ॾिनो, एॾो परेशान कयो। अॼु ससु हिकु चाहींदी, हिकु माउ पीउ चाहींदो मुंहिंजा ॿार ॾाढा सुठी रीति हलनि, हिकु ससु चाहींदी कि सभु कुझु सुठी रीति हले, सभु ठही करे हलनि, सभु मिली जुली करे हलनि, है न। ससु अॼु आहे कल्ह न आहे, शरीर। लेकिन छा थींदो आहे कि उहा आत्मा त जीते जी हुन ॻाल्हि जो सुख न वठी वई न, जेको तव्हां हुनखे ॾेई सघंदा हुयो। मतिलबु असां इहे पुण्य जो कमु त न कयो, है न। अॼु हिकु माउ पीउ चाहे थो पंहिंजे ॿार सां, वैसे त अॼु जे ज़माने में कंहिंसां बि असांखे एक्सपेक्टेशन न करणी खपे, न माउ पीउ खे ॿारनि सां करणी आहे, न पति खे पत्नी सां करणी आहे, न पत्नी खे पति सां करणी आहे, न सस खे नुंहरनि सां करणी आहे। छो जी अॼु सभी ॿुढा थियल आहिनि, मतिलबु सभिनि जी आत्मा ॿुढी आहे। ॿुढी आत्मा जवान ॿुढी न थींदी आहे, लेकिन आत्मा में शक्ति न आहे, सम्झ न आहे। अॼु हिकु ससु छा चाहींदी कि मुंहिंजी नुंहुं मूंखे रोटी पचाए ॾे, चांहि ॾे, गिलास जो पाणी ॾे, मुंहिंजी सेवा करे, मां हेॾो कमु कयो आहे हाणे उहो करे। लेकिन इहा काथे काथे थी सघे थो, काथे काथे नथो थी सघे। छो जी ॾाढा कारण बि हूंदा आहिनि, है न। अॼु हिकु माउ पीउ चाहींदो असां पंहिंजे ॿारनि खे हेॾे वॾे स्कूलनि में मोकिलूं था त असांजो ॿारु वॾो थिए। इहा ॾाढी ई ग़लति ॻाल्हि आहे अॼुकल्ह जे माउ पीउ जे लाइ। छो जी माउ पीउ पहिरियों त पंहिंजे ॿारनि खे ॾाढा ऊचा सपना ॾेखारीनि था, ॾाढी ऊची उमीदियूं करनि था, ऐं कई ॿार अॻियां बि निकिरी वेंदा आहिनि। पोइ हुन खां पोइ जॾहिं हुनखे ॿाहिरि पढ़ण जो या नौकरी धंधो करण जो चांस ईंदो आहे त कई बार माउ पीउ जी दिलि न थींदी आहे, चलो माउ पीउ बि मोकिले। लेकिन शादी खां पोइ उनजो सपनो टुटी बि पई सघंदो आहे, काथे पति न मञे, काथे ससु न मञे। शादी खां पहिरियों त चईंदा, लेकिन शादी खां पोइ ॾाढा रेयर केस आहिनि जो उन रीति हले, त छॾिणो ई पवंदो आहे। अॼु हेॾा वॾा माण्हू बि, फिल्म स्टार बि ॾिसो, शादी खां पोइ उन्हनि खे पंहिंजो कैरियर छॾिणो ई पवंदो आहे, है न। कोई सदा जे लाइ न रहंदो आहे। त पंहिंजे ॿारनि खे सपना बि अहिड़ा ई ॾेखारियो जंहिंजे लाइ तव्हां बि तयार आहियो, है न। जंहिंजे लाइ, जंहिंखे पूरो करण लाइ तव्हां बि तयार आहियो। ऐं अगरि उहो अॻियां निकिरी आहे त उहो काॾे बि वञनि त तव्हांखे छॾे करे वेंदा ई सही, है न। ताकि पोइ तव्हां ईअं पंहिंजो जीवन जी सघंदा आहियो। अॼु माण्हू छोरा करनि था, छोरा पढ़ी लिखी अॻियां वेंदा, ॿाहिरि वेंदा, शादी कंदा त ॿाहिरि ई सेटल थींदा, मैक्सिमम त ॿाहिरि ई थींदा। पोइ छो तव्हां वटि ईंदा? छो जी हुननि खे तव्हां पहिरियों खां ई ओड़ी दुनिया ॾेखारी आहे, हुननि उहो ॾिठी आहे, त हुननि खां पोइ हुननि खे उहो मज़ो ई न ईंदो आहे। पोइ उहे माउ पीउ पश्चाताप था करनि कि असांजो ॿारु ॿुधे नथो। त हिक जी ग़लती न आहे, हर हिक जी ग़लती आहे। त असांखे हिन समय केर बि कंहिंखां एक्सपेक्ट न करे,
न ही हिकु पति पत्नी खां एक्सपेक्ट करे कि मूंखे ज़ाल रोटी ठाहे ॾींदी, छो जी रोटी ठाहे बि ॾींदी त अधु त केॾी चिक चिक आहे न। अगरि असां शांती सां सोचूं भई हर ॻाल्हि में असां शादी छो कई, सुख जे लाइ कई न, लेकिन असां सुख जी न रोटी ख़ुदि था खायूं न पति खे था ॾियूं, है न। त न ससु सहुरे खे था ॾियूं, न ख़ुदि था खाऊं, न पंहिंजे ॿारनि खे सुठी रीति था पाले सघूं, फ़ाइदो त कुझु न आहे जीवन में। बसि हिकु रीस कंपैरिजन, रीस जे कारण, जेलिसी जे कारण, इहे देह अभिमान जे कारण, ये देह या त माण्हुनि खे ख़ुदि जे शरीर जो अभिमान हूंदो आहे, या देह सां संबंधित जो बि डिग्री आहे, माउ पीउ आहिनि, धन संपत्ति, चीजनि जे अभिमान जे कारण अॼु माण्हू ख़ुदि बि सुखी नथो रहे, ॿियनि खे बि सुखी नथो ॾिसी सघे। त फ़ाइदो छा आहे? जे चीज जो फ़ाइदो हुजे, भई घर में असां रीस करे हिक ॿिए खे हेठि ॾेखायूं कि मां सुठी इहे ख़राब, थींदो आहे न घर में, ॾिसो ॿारनि में बि थींदो आहे कि ॿार सोचे मां एॾो सुठो कमु करा कि माउ पीउ मुंहिंजी तारीफ़ करे ऐं हिनखे किनो चए, पर हिन सां फ़ाइदो, अॼु हिकु नुंहुं चाहींदी कि मां ससु सहुरे जी नज़र में ॾाढी सुठी रहां ऐं उहो ख़राब रहे, पर फ़ाइदो घर में कंहिंजे कारण त दुख जा वाइब्रेशन फैलंदा न, भले घर में न रहे, भले ॿी रहे, लेकिन नुंहुं त नुंहुं ई कहलाईंदी आहे। हिकु नुंहुं अगरि ख़ुदि खे वॾो करण लाइ ॿिए खे हेठि कंदी त हुनजी बि मन जी दुख जा वाइब्रेशन त तव्हांजे घर में ईंदा न, त तव्हां उहो सुख त न सुखी थी सघंदव न। अॼु न त कल्ह ओड़ो दुख तव्हांखे अचिणो ई आहे, पोइ छा कंदव? त असां अहिड़ो कर्म करो ई छो? असां पंहिंजे ॿारनि खे बि सम्झायो, भई तूं सुठो आहे त सुठो आहे, तूं हुनजी शिकायत छो थो करे, उहो जो बि आहे उहो सुठो आहे, है न। तूं सुठो करे थो ॾाढो सुठो आहे, उहो जो करे थो उनमें असां ख़ुशि आहियूं, उहो सुठो आहे, तूं पंहिंजे खे ॾिस, उहो पंहिंजे खे ॾिसे। अॼु पहिरियों खां ई अगरि असां ॿारनि में अहिड़ो संस्कार विझंदासीं त शादी खां पोइ हुननि जी उहा आदत लंबी न थींदी न। छो जी शुरू खां ई अगरि ॿारनि ई ईअं कयो आहे जेलसी जो संस्कार, अॼु टीचर बि छा कंदी, इहो सुठो आहे इहो ख़राब आहे, त ॿारनि खे हुन सां जेलसी थींदी न। त हर जॻह तव्हां ॿारनि खे ई त बुरी चीज सेखारियो था। अॼु टीचर बि ईअं छो थी चए कि इहो सुठो आहे इहो ख़राब आहे, ॾिस उहो केॾो सुठो आहे, न हुनमें कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, तव्हां हुनखे हुन सुठी ॻाल्हि सां ॾिसो न। अॼु ससु बि अगरि चाहे त ॿिनि नुंहरनि में जो सुठी ॻाल्हि आहे उहो चए, तुंहिंजो छा मतिलबु, उहो हुनमें सुठी आहे, तूं पंहिंजो कमु कर, है न। ससु चए थी कि इहे नुंहरियूं मुंहिंजी धीअरियूं आहिनि, त धीअरियूं आहिनि त अगरि उहो हिकु धीअ ॿिए जे लाइ चए थी त तव्हां हुनखे चुप करायो न, भई तुंहिंजो छा मतिलबु, तोखे जो अथी तोखे जो ॾिनो आहे, तूं जंहिंमें होशियारु आहे तूं उहो कमु कर, उहो पंहिंजो करे, छुटी ॻाल्हि, है न। छो असां पंहिंजे मथां पाप खणूं? छो जी कई बार अॼुकल्ह घर जा वॾा चुप थी वेंदा आहिनि न, ड्रिजी करे वेहींदा आहिनि, पर हिन सां छा थींदो आहे कि घर में पोइ हुननि जे मथां त पाप पईंदो आहे न, वॾनि जे मथां बि। अॼु अगरि माउ पीउ हिकु ॿार जे चए ते हले, ॿिए जे न हले, बरोबर उहो ग़लति आहे न आहे, भलो बरोबर उहो ॿियो ॿार ग़लति आहे, लेकिन असां ॿारनि में कॾहिं बि संस्कार न विझूं कि कोई ॿार असांखे ॿिए जे लाइ ग़लति थो ॿुधाए ऐं असां हुनजी मञी करे हुनखे ग़लति साम्हूं डांटो, हुनखे चओ ठीकु आहे तूं ॿुधाई न, हुन ग़लति कई, हाणे तूं चुप रहो, तुंहिंजो कोई मतिलबु कोन थी, असां पाण ई था ॻाल्हायूं। त हुननि खे सभु पहिरियों खां ई सेखारींदासीं कि भई ॿिए जे लाइफ में इंटरफेयर न कबो आहे, न कबो आहे, पंहिंजे हुन चलो तव्हांखे हिकु ॿार ॿुधाई उहो ग़लति थो करे, ठीकु आहे, बसि हुनजो कमु एतिरो ई आहे। पोइ तव्हांखे ॿिए ॿार खे सम्झाइण जे समय हुनजे साम्हूं न सम्झायो, उहो अगरि कुझु चए बि ज्यादा त हुनखे चुप कराइणो आहे, बसि तूं ॿुधाई ठीकु आहे, हाणे असांखे जीअं सम्झाइणो आहे सम्झाए, तूं कुझु न चओ।
छो जो पोइ संस्कार पइजी वेंदा आहिनि न। पोइ अॻियां वञी करे घर में 2 नुंहरियूं हुजनि 2 पुट हुजनि, पोइ हिक खे अगरि तव्हां अॻियां कंदव ॿिए खे हेठि कंदा रहंदव त कीअं ॻाल्हि हलंदी न। पोइ माण्हू डिप्रेशन में अची वञे फालतू, ऐं माण्हू चवनि असांजो छा मतिलबु। लेकिन भले ई तव्हांजो मतिलबु न आहे, लेकिन अगरि तव्हां कंहिंखे परेशान कंदव कंहिंखे हेठि ॾेखारींदव त हुनजा दुख जा वाइब्रेशन तव्हांजे घर में ईंदा ई सही। अॼु न त कल्ह तव्हांखे ओड़ो ॾींहुं ॾिसणो ई पवंदो है न। हिन करे जंहिंजे भाग्य में जो बि आहे, माउ पीउ कहिड़े ॿार खे छा बि ॾे जेतिरो बि ॾे, असांजो छा मतिलबु। हिकु ससु हिकु नुंहं खे जेतिरो बि ॾे न ॾे, असांजो छा मतिलबु। तव्हांखे जेतिरो मिले थो हुन में ख़ुशि रहो। ॿिए खे ससु केतिरो बि ॾे थी, असांजो छा मतिलबु न। ॾिसो हर हिकु पंहिंजे भाग्य जे खाईंदो आहे। अॼु अगरि असां ॿारनि खे बि पहिरियों खां ई सेखायूं भई ॾिसो हर ॿार हीअं थोरी, अगरि कंहिं वॾे घर में ॿार जन्मे थो, सम्झो के वॾे माउ पीउ जा 2 ॿार आहिनि, हिक जे भाग्य में धन आहे, हिकु ॿिए जे भाग्य में धन न आहे। वॾे घर वारे में जेको बि धन अचे थो उहो ॿिए ॿार जे कारण अचे थो जंहिंजे भाग्य में धन आहे, है न। त हुनखे ई मिलणो खपे न। ऑटोमेटिकली माउ पीउ हुनखे ई ॾींदा आहिनि, ये कुदरती आहे। लेकिन अगरि ॿियो ॿार जंहिंजे भाग्य में धन न आहे उहो जबरदस्ती छीने करे धन वठंदो न, त हुनजो धन हुन वटि उहो रुकंदो ई न, उहो वेस्ट थी वेंदो है न। त ॾिसो माण्हू चवनि था राम जी राम जी, राम जी खे एॾो पूजनि था। हाणे राम जी छा कई, हुनजा कर्म ॾिसो न, हुन छा कई। अगरि असांजे भाग्य में धन हूंदो न त कोई केतिरो बि छीने असां वटि उहो अची वेंदो। जंहिं ॿार जे भाग्य में धन न आहे हुन छीने झपटी करे सभु धन अगरि पाण वटि बि रखी छॾियईं, ॿिए भाउ जंहिंजे भाग्य में धन आहे हुनखे न ॾिनई, त उहो त अॻियां हली कमाई करे तव्हांखां बि अॻियां निकिरी वेंदो, हुनजी परवाह न करणी आहे। लेकिन तव्हां जो छीने करे धन वरितो न उहो ख़तम थी वेंदो, छो जी तव्हांजे भाग्य में हुयो ई न, है न। तव्हांजे भाग्य में हुयो ई न। त ये ज्ञान सां असांजो दिमाग़ भॻवान खोलंदो आहे, जंहिंसां माण्हू पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾींदो है न। माउ पीउ पंहिंजे ॿारनि खे जेतिरो बि चाहे उहो ॾेई सघंदा आहिनि। अगरि माउ पीउ बि ग़लति हूंदा त हुन वटि धन टिकंदो ई न। अगरि माउ पीउ बि मोहवश ॿिए ग़लति ॿार खे धन ॾींदो त हुन वटि टिकंदो ई न, उहो हुन सां सुख न वठी सघंदो। त असां अगरि कर्मनि जी गति खे ॼाणूं, पर फ़ाइदो छा आहे। अॼु असां कंहिंखे दुखी करे ख़ुदि त सुखी न रही सघंदा आहियूं। एतिरी ॻाल्हि असां सम्झी वठूं कि कंहिंखे दुख ॾियण सां, कंहिंजी निंदा ग्लानी करण सां, कंहिंजे बारे में बुरो फैलाइण सां मां केसि ताईं सुठी थी करे हली सघंदी आहियां न। अॼु असां छो जो जंहिं समय ईंदो आहे न हिसाब किताब, हुन समय दिमाग़ कमु न कंदो आहे। हिन करे त भॻवान खे माण्हू यादि करण जे लाइ टाइम फिक्स कंदो आहे, सुबुह या शाम। छो जो हुन समय असां भॻवान खे यादि उहो टाइम ॾिनो आहे त हुन समय असांखे कोई सम्झाए त सम्झ में अची वेंदो आहे। लेकिन असां अगरि कर्म क्षेत्र में बि इहे ॻाल्हियूं यादि रखूं, हुनजे लाइ असांखे विच विच में भॻवान खे यादि करणो। ये घर में अलॻि अलॻि जॻह ते भॻवान जी मूर्तियूं रखण छो ज़रूरी आहिनि, है न। छो ज़रूरी आहिनि ताकी असां जाॾे वञूं, जंहिं कमरे में वञूं, जंहिं स्थान ते वञूं, असांखे उहो भॻवान जी मूर्ति ॾेखारे मिले ऐं असांखे हुनजी यादि अची वञे कि हिननि असांखे छा शिक्षा ॾिनी है न। त हिन करे पहिरियों रखंदा हुया माण्हू, अॼुकल्ह हिकु साइड जे कमरे में रखी छॾींदा आहिनि बसि, ऐं सनानु पाणी करे होॾे वेंदा आहिनि, न त न वेंदा आहिनि। सॼो ॾींहुं ख़ुदि वीचारनि जे कचरनि में त सोचदा आहिनि असां कीअं वञूं भॻवान वटि। लेकिन पहिरियों हूंदो हुयो न भई अलॻि अलॻि जॻह ते माण्हू गेटनि ते बि भॻवान जा स्टिकर लॻाए रखंदा हुया, कुझु सुठी सुठी चीजूं, इहे चिन्ह हूंदा आहिनि
जंहिंसां असां श्री सॼो ॾींहुं बुरा बुरा वीचार हेॾी हेॾी ॻाल्हियूं त उहो जॾहिं बि असां फोटो ॾिसूं कुझु ॾिसूं त असांखे भॻवान जी यादि अचे ऐं जो उन्हनि असांखे ॿुधायो आहे उहो ॻाल्हियूं यादि अचनि, है न। इहे जो माण्हू चइण में बि ईअं ई चईंदो हा भई राम राम वाहिगुरु वाहिगुरु कृष्णा कृष्णा, लेकिन इहे शब्द बि जो असां चईंदा आहियूं मिलण खां पहिरियों इहे बि छो चइणा खपनि, ताकी असां जो ॻाल्हायूं जो सोचूं या जे पर्सन सां असां मिलूं था उन सां असां सुठी रीति मिलूं, मर्यादा पूर्वक मिलूं। अगरि लड़ाई झगड़ो थियण वारो हूंदो ऐं असां पहिरियों ई कृष्णा कृष्णा राम राम चईंदासीं त उहा हिननि जी यादि में चईंदा त उहा लड़ाई बि न थींदी, वॾी खां बि नंढी थी वेंदी। त इहे जो नंढा नंढा नियम जो पहिरियों ठहियल हुया, भई भॻवान खे यादि करे रोटी ठाहियो खायो, धंधे में माण्हू पहिरियों वेंदो हुयो, दुकान ते मथो टेकंदो हुयो कि भॻवान आमदनी जेतिरी कराए, घर अची करे शुक्रिया कंदो हुयो, है न। भले ईअं त भॻवान नथो चए ईअं करो, पर असांखे हर कर्म करण खां पहिरियों भॻवान जी यादि करणी आहे, कमु पूरो थियण खां पोइ जो बि थियो बुरो या सुठो भॻवान खे सभु अर्पण ॾेई करे उनखे ॾेई करे असांखे हुनजी शुक्रिया करणो आहे कि बुरो बि थियो ज्यादा थी वञे हा तंहिंखां सुठो त भॻवान बचाए छॾे ऐं सुठो थियो त सुठो ई थियो। हालांकि सभु सुठो बुरो भॻवान न कराईंदो आहे, लेकिन भॻवान खे यादि करण सां असांजो अगरि कोई कर्म भोग हूंदो आहे कॾहिं बि साम्हूं अची वेंदो आहे जंहिंजे कारण कमु बिगड़ी बि सघंदो आहे, लेकिन असांखे भॻवान जी यादि हूंदी आहे त उहो असांखे बचाए छॾींदा आहिनि। त बाबा अॼु चवनि था ॾिसो माण्हुनि जो कोई भरोसो न आहे, अॼु आहे कल्ह न आहे, ॾिसो ई था। तंहिंखां सुठो त घर गृहस्थी में रहो था, धंधो करो था, जंहिंसां बि मिलो था करो था, कंहिंखे बि दुख न ॾियो, कंहिंखे बि असांखे परेशान न करिणो आहे। जो छा बि करे थो हर हिकु पंहिंजी भाग्य जो थो खाए, हर हिकु पंहिंजे नसीब जो थो खाए, कोई बि तव्हांजो नथो खाए। कई बार थींदो न घर में अगरि हिकु ॼणो ई कमाईंदो हुजे त माण्हू चईंदा आहिनि कि मुंहिंजो पति कमाए थो, हुननि जी कमाई हुई इहे सभु खाइनि था, लेकिन तव्हांजो पति कमाए थो लेकिन तव्हांजे घर में धन कंहिंजे भाग्य जे थो अचे उहो थोरी पतो आहे तव्हांखे, है न। अलाए कंहिंजी तव्हांजे पति खे भॻवान जी शक्ति अलाए कंहिं द्वारा मिले थी जंहिंजे कारण उहो कमाए करे तव्हांखे खाराए थो। त असांखे कॾहिं न सोचणो आहे कि इहा ज्यादा ख़र्च थी करे, इहे हिन ते ज्यादा पैसो था लॻाइनि मूंते नथा लॻाइनि, हर हिकु पंहिंजे भाग्य जो खाईंदो आहे। ऐं अॼु आहे इंसान कल्ह न आहे, असां फालतू कंहिंसां लड़ी झगड़ी करे पोइ उहा आत्मा हली वञे, हुन खां पोइ असां दुखी थी करे पंहिंजा ॾींहं बिताए, इन करे तंहिंखां सुठो त अॼु आयो अॼु मिली जुली करे ख़ुशि रहो, शांती रहो, शांती रखो, हिक ॿिए खे ख़ुशी ॾियो ताकि दुआयूं बि मिलनि, ताकि अगरि कल्ह कोई आत्मा शरीर बि छॾे त असां पश्चाताप में न रहूं कि अरे मां हुनखे ॾाढो दुख ॾिनो, त तंहिंखां सुठो त अॼु ई सभिनि खे सुख ॾियो, ख़ुशी ॾियो ताकि कल्ह बि असांजो सुठो रहे। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सदा अलर्ट रही सर्व जी आशाउनि खे पूर्ण करण वारा मास्टर मुक्तिदाता जीवन मुक्तिदाता ठहो। बाबा चवनि था जीवन में सदा ही है न ये शुभ संकल्प असांजो इमर्ज रहे कि सभिनि जी शुभ इच्छायूं पूरियूं थी वञनि, असांखे हमेशा छा सोचणो आहे, सभिनि जी शुभ इच्छायूं पूरियूं थी वञनि, सिर्फ़ मुंहिंजियूं न सभिनि जी। ॾिसो पहिरियों माण्हू न हिक ॿिए खे ॾेई करे ख़ुशि थींदो हुयो, अॼु माण्हू पंहिंजी ई जेब में चीजूं परे परे पंहिंजे घर में चीजूं रखी रखी ख़राब थी वञनि, लेकिन इंसान अहिड़ो थी वियो आहे कि ॿिए खे नथो बांटे,
मतिलबु ॾिसो माण्हुनि जी सोच ॾिसो कीअं थींदी थी वञे। इन सां बि माण्हू नथा सम्झनि कि भक्ति सां असांजो दिमाग़ सही नथो थिए, ॿियो ई ख़राब थो थींदो है न। छो जी माण्हू भक्ति में न त यथार्थ विधि सां ग्रंथ शास्त्र पढ़े थो, न ही भगवान खे दिल सां यादि करे थो। सिर्फ़ नाम मात्र माण्हू ग्रंथ शास्त्र पढ़नि था, भगवान जी भक्ति करनि था, तॾहिं त माण्हुनि जी बुद्धि न दिन प्रतिदिन ख़राब ई थींदी थी वञे। भई चीज पई आ, ख़राब थी थिए, ठीकु आहे सुठो त मां हुनखे ॾियां, चलो कम वारी माई आ हुनखे ई ॾियो वीचारी खे, न तव्हांजे लाइ भले ई उहा चीज पुराणी ख़राब थी वई आ, लेकिन उन्हनि जे लाइ त उहा जीअं ताज़ी चीज आहे। पर असां एतिरो ख़राब करे ॾियूं छो, है न। ज्यादा से ज्यादा अॼुकल्ह चीजूं ज्यादा रखणियूं बि न खपनि, है न। कोई चीज हूंदी हा भई ठीकु आहे, डेट ऑफ एक्सपायरी आहे, ओतिरो समय तव्हां खाई सघो त खाओ, न त सोच ॾिसो था न ख़तम थी सघंदी, मां बि न खाईंदमि, इहे बि नथा खाइनि, तंहिंखां सुठो त ताज़ी ताज़ी कंहिंखे ॾेई छॾो न, हुनजी दुआयूं त मिलंदियूं न। उहा अंदरि फ्रिज में दॿनि में रखंदियूं, जॾहिं हुनमें चीटियूं पइजी वेंदियूं न, पोइ हुनमें डस्टबिन में फिटी करणु माण्हुनि खे ज्यादा सुठो लॻंदो आहे। त हिन सां सम्झी सघंदा आहियूं न माण्हुनि जो दिमाग़ कहिड़ो ख़राब थी वियो आहे अॼुकल्ह। त इहे बि सम्झो कि छो थो ख़राब थिए, असां एॾो भॻवान खे भक्ति करूं था, छो थो ख़राब थिए। मतलब कि असां विधि पूर्वक भगवान खे नथा यादि करूं, विधि पूर्वक ग्रंथ शास्त्र नथा पढ़ूं, है न। मतलब उन्हनि खे पढ़ी करे सम्झणो आहे, पंहिंजी बुद्धि खे ठीकु करणो आहे। सिर्फ़ उन्हनि खे पढ़णो, ठाहिणो समाइणो ई न आहे, कपिड़ा ई न पाराइणा आहिनि। हुनमें जो लिखल आहे पढ़ो सम्झो, पंहिंजी बुद्धि खे ठीकु करो, घर में सुख शांति रखो। त बाबा चवनि था सदा ये शुभ आशा रहे, शुभ संकल्प रहे कि सर्व जो ही कल्याण थिए, सर्व जी इच्छाएं पूरी थी वञनि। हिन समय सभिनि जी इच्छा छा आहे? सभिनि जी इच्छा आहे कि असांजो मन शांत थी वञे, असां जीवन में सुख शांति सां रहूं। चिक चिक न खपे अॼुकल्ह माण्हुनि खे, न खपे न तव्हांखे, त तव्हां बि ॿियनि जे जीवन में विघ्न न विझो, त आपे ई तव्हांजे जीवन में सुख शांति अची वेंदी। त जेकी चीज ॿिया घुरनि था, त पहिरियों खुदि पंहिंजे जीवन में सुख शांति सां रहो, तॾहिं तव्हां ॿियनि खे बि ॾेई सघंदव ऐं ॿिया बि तव्हांखे ॾेई सघंदा। स्लोगन आहे परमात्मा जा महावाक्य ॿुधदे ॿुधदे देह जी सुध बुध भुलजण वारा सच्चा गोप गोपी ठहियो। जे ॾेखारींदा न गोप गोपियूं जॾहिं मुरली वॼंदी हुई त देह जी सुध बुध भुलिजी करे सभु भॼी करे वेंदा हुया। असल में ये परमात्मा जो ज्ञान आहे, जॾहिं असांखे परमात्मा जो ज्ञान सम्झ में ईंदो आहे न त देह जी सुध बुध भुलिजी वेंदी आहे, ऐं असां परमात्मा ऐं आत्मा हुनजो ज्ञान ॿुधी करे, आत्मा परमात्मा जो ज्ञान ॿुधी करे शक्तिशाली स्थिति जो अनुभव कंदी आहे। त असांखे जॾहिं बि असां भॻवान जो ज्ञान ॿुधूं त हुन समय न सभु कुझु भुलिजी करे हुनखे ॿुधी करे जो हुनजो अर्थ आहे हुनखे जीवन में धारण करे ओड़ो जीवन जीअण जे लाइ प्रतिज्ञा करणी खपे, तॾहिं तव्हां सच्चा गोप गोपी कहलाईंदव। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। हाँ, ओम शांति। ओम शांति। ओम शांति।